वार्ड नंबर 8 जी सफाई करियो। वार्ड नंबर 8 जी सफाई करियो। वार्ड नंबर 8 जी पोइवारी करियो। नाज़रीन, टिंडो ख़बर ॾींदो हलां टिंडो शहर जे वार्ड नंबर 8 जे मयघवाड़ महला में गंदगी या ढेर। टाउन कमेटी टिंडो इंतज़ाम में असांजे पाड़े मां सफ़ाई नथी कराए। नौजवान महेंद्र मयघवाड़। तफ़सीली ख़बर मूजिब टिंडो शहर जे वार्ड नंबर 8 में मयघवाड़ महला में टिंडो टाउन कमेटी इंतज़ामिया जे लापरवाही सबबि गंदगी या ढेर लॻल आहिनि ऐं गंदगी सबबि मयघवाड़ महला जा रहवासी सख़्त मुश्किलात खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मयघवाड़ महला में केतिरनि ॾींहंनि खां सफ़ाई न थियण करे बदबू पखिड़िजी रही आहे ऐं ॿिए तरफ़ मच्छरनि ऐं ॿियनि ज़हरीलनि जीतनि जो आज़ार वधी वियो आहे। मयघवाड़ महला जे रहवासी महेंद्र मयघवाड़ ऐं ॿियनि साथियुनि खे ॿुधायो त असांजे महला में गंदगी जो आज़ार वधी वियो आहे। हिननि डीसी बदीन खां घुर कई त टिंडो शहर जे वार्ड नंबर 8 जे मयघवाड़ महला मां सफ़ाई कराइण जे लाइ टाउन कमेटी टिंडो जे इंतज़ाम खे पाबंद बनायो वञे।